नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी आहे। कंडियारो ख़बर नालो कंडियारो बरसा कमाल डेरो ॻोठ मुसद डेरो में इरिगेशन खाते जी बेध्यानी सबबि 9 लकी माइनर में बंद पियल कमज़ोर थी भॼी पिया आहिनि। हद खां वधीक पाणी जे छोड़ पाणी शाख जे कपड़नि खां उल्टी ॻोठ अहमद अली सरगाणी खां मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा लॻण ज़ोर जो मामूल बणिजी विया आहिनि। करोड़ रुपया बजट हड़प को बि कमु न थियो, जॾहिं त ॻोठ अहमद अली सरगाणी जा ॻोठाणा राशिद सरगाणी ज़फर अली ऐं ॿियनि ॻोठाणा ॿुधायो त न्यू लकी माइनर ते दारोको ऐं इंजीनियर रफ़ीक अहमद सिरियो ऐं ॿियनि ऑफिसरनि खे बंदि नाकारा हुजण जी शिकायतूं कयूं, पर केर बि ॿुधण वारो न आहे। केतिराई दफ़ा घारा लॻिया आहिनि, काफ़ी नुक़सानु थियो आहे, पर ऑफिसर ॿुधण वारा न आहिनि। हिननि वधीक चयो त ॻोठ ॿुॾण जो ख़तरो आहे। हिननि आला अमलदारनि खां घुर कई त दारोको इंजीनियर खे हटाए कयल करप्शन जी जांच कराए बंदि जी मरम्मत कराई वञे त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।